15 सालन का पीपल्स पार्टी रही है। मुख्य तो पंहिंजी सियासत में ख़िदमत जो जेको मौक़ो मिलियो वो 2 खां 2.5 साल हो। इन्हनि 15 सालन जो रिकॉर्ड ॾिसो त छा आहे। पंहिंजे दौर में जॾहिं मां नाज़मा हुअसि, जेकी कम थिया, जेकी तरक़ियाती अॼु जिथे वेठी आहियां, उस्मान शाह हुड़ी जेको हिकिड़े ज़माने में इहो चवंदा हुआ त हीउ कूफो आहे पीपल्स पार्टी जो, त अॼु अल्हम्दुलिल्लाह हिते बि गैस जेकी आहे मुंहिंजे टाइम जी ॾिनल आहे। प्यारे लुंड में पंहिंजूं ख़िदमतूं तव्हांखे ख़बर आहिनि। 15 सालन में पीपल्स पार्टी जेकी बि हिते कमु कया आहिनि, माण्हू त मां चवां थी त माण्हुनि खे खपे त ईंदड़ इलेक्शन में हिननि माण्हुनि खे डोड़ाइनि। ऐं मां अॼु चैलेंज कयां थी त अदर सत्तार बचानी, इवन ज़िया बादशाह, इवन इमदाद पिताफ़ी आज़ाद हैसियत में मुंहिंजे साम्हूं इलेक्शन विड़नि त इंशाअल्लाह अल्लाह जो हबीब मौला गाज़ी अब्बास कंदो। मां हिननि खे बदतरीन शिकस्त ॾींदसि ऐं हिननि जूं ज़मानतूं इंशाअल्लाह जेकी आहे रद्द थींदियूं। हिननि जी जेकी इंशाअल्लाह माण्हुनि जो जोश, माण्हुनि जी मोहब्बत अॼु बि मूं सां गॾु आहे, दुआऊं मूं सां गॾु आहिनि। इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन असांजो ग्रुप तमामु भरपूर अंदाज़ सां हितां इलेक्शन विड़ंदो ऐं कामयाबु थींदो। ऐं ॿीहर उहे कम जेके आउं अधूरा छॾे वई आहियां, इंशाअल्लाह उहे पाण मुकमल कंदासीं। 15 सालनि में हिननि तालीम जो निज़ाम तबाह करे छॾियो, सिहत जो निज़ाम तबाह कयो, माण्हुनि खे पीअण जो पाणी न आहे। हीउ फ़ैसिलो त मां न कंदसि। मां चवां थी ईंदड़ इलेक्शन में अवाम जो इहो फ़र्ज़ु आहे त हिननि खे हिन ज़िले मां आउट कनि ऐं उन्हनि माण्हुनि खे अॻियां आणीनि जेकी अवाम जी ख़िदमत कनि ऐं अवाम जो दर्द रखनि। आउं पाण बीहंदसि ऐं संगत पंहिंजो ग्रुप जेको आहे उहो उन्हनि सां मशवरो कंदासीं। पंहिंजे पैनल ते सॼो ग्रुप, अगरि बल्दियाती इलेक्शन्स थिया त हर यूसी मां पंहिंजो कैंडिडेट बीहारींदासीं। माण्हुनि अगरि इजाज़त ॾिनी चाहियो त आउं पाण बि इंशाअल्लाह बीहंदसि ऐं गॾिजी इंशाअल्लाह ज़िले खे स्वीप कंदासीं पाण इंशाअल्लाह। अरिड़हीं तरमीम खां पोइ सूबनि खे ख़ुदि मुख़्तारी आहे। अॼु इहा पंहिंजी हुकूमत जे ख़िलाफ़ु अगरि लॉन्ग मार्च कनि पिया त वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे।